नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर क़ुलूबिना नूरना व नूर सुदूरना व नूर क़ुबूरना व नूर हशरना व नूर रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीमिर रऊफ़ुर रहीम वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, गले में डाल दो पट्टा मेरे आका की गुलामी का। गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते, ये सर कट जाए या रह जाए कोई परवाह नहीं करते। वो दिन खुदा करे के मदीने को जाए हम, वो दिन खुदा करे के मदीने को जाए हम, खाके दरे रसूल का सुरमा लगाए हम। बिगड़ी हुई बनती है हर बात मदीने में, सरकार दो आलम की गए ज़ात मदीने में। सरकार दो आलम की
हक खल्की खुदा जैले खलक खादिम सदन जिन्नो मलक बलगल ओला बिकमालिही नूरी हुजण जो ही निशान आया तरोशन थियो जहान चमक्या ज़मीनो आसमान कशफत दुजा बिजमालिही आनूरा का दरअसल नूरी सदन सारो नस्ल सूरत सीरत बे मिसल हसनत जमी खिसालिही इदरीस उन जो गुलाम पढ़ंदो सलातो सलाम हे विरद सुबह को शाम सल्लु अलैहि वालिही अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन। ब्रदरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरों, दोस्तों, अजीज़ों, बुजुर्गों, अल्लाह करीम जल्ल शानहू अमन वालहू जे पाक किताब कुरान करीम फुरकान अज़ीम जी हिक आयत सगोरी तिलावत कई आ जे आयत जे अंदर रब्बे कायनात अज़्ज़ व जल पंहिंजे महबूब जे लाइ हिक ख़ास ऐलान फरमायो आ त मुंहिंजा हबीब दुनिया जे अंदर कई नबी आया जन हक़ जो पैगाम पहुँचायो ॻोठनि में शहरनि में इलाइक़नि में क़ौमुनि में पर मुंहिंजा महबूब उहे उन्हनि इलाइक़नि लाइ इलाइक़नि ताईं महदूद हुआ लेकिन मुंहिंजा सोना हबीब तोखे मूं रब्बुल आलमीन सारे आलम लाइ रहमत बणाए मोकिलियो आहे। यकीनन आलम लाइ रहमत बणिजी आयल हो आका मक्के पाक जे अंदर जलवे अफरोज़ थियो जहीं जे लाइ तिबरानी में राफ़े बिन ख़दीज रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मदीनतु खैरुम मिन मक्का यानी मदीनो मक्के खां बेहतर पर इन खां अॻु अल्लाह ताला जे महबूब फरमायो अल्लाहुम्मा हब्बिब इलैनल मदीनत का हुब्बिना मक्कत औ अशद दुआ घुरियूं या अल्लाह मदीने जी मुहब्बत असांजे दिलनि में मक्के खां वधीक फरमाए। मक्को बि सुहिणो आहे आका जे आमद विलादत जो शहर आहे पर उन मक्के पाक जे अंदर मुझे महबूब आका रहमत वाले हबीब नबी नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी विलादत थी आहे। आशिक छा थो फरमाए मक्का में बरसते हैं अनवार खुदावंदी रहमत का लगा देखा बाजार मदीने में रहमत का लगा देखा बाजार मदीने में। मक्को पाक शान वारो पर मदीनो भी मुझे महबूबा का जो शान वारो आ। जॾहिं मुंहिंजा सोना महबूब मक्के पाक खे छॾे अल्लाह ताला जे अमर सां
हुक्म खुदाबंदी खां पोइ मुंहिंजा महबूब मदीने पाक तशरीफ़ फरमा पे थिया। अल्लाह ताला जी दरबार में मुझे सोने हबीब हथड़ा खया। अल्लाहुम्मा इन्नका अखरजतनी मिन अहब्बिल बिक़ाए इलैया फ़अस्किनी फ़ी अहब्बिल बिक़ाए इलैका। मुझे आका रहमत वाले हबीब अल्लाह ताला जी दरबार में दुआ घुरी, या अल्लाह जे करें तो मुखे मुझे पसंदीदा शहर खां बाहर वञण जो हुक्म फरमायो। या अल्लाह मक्को मुझी विलादत जो शहर आ, मुझे अब्बे अम्मा जो शहर आ, मुझे डाडे जो शहर आ। अल्लाह का जो घर मक्के में आ, काबो करीम हजर अस्वद मकाम इब्राहिम, मिन्ना मुज़दलिफ़ो मक्के में आ, सफ़ा मरवो मक्के में आ। या अल्लाह इहो शहर मुझो पसंदीदा शहर आ, पर इलाहुल आलमीन जे करे तू मालिक पंहिंजी रज़ा जे लाइ उन मक्के जे शहर मां मूंखे हिजरत थो कराई। या इलाहुल आलमीन तमाम महबूब तोखां दुआ थो घुरां, फ़अस्किनी फ़ी अहब्बिल बिक़ाए। या इलाहुल आलमीन मूंखे उन हंध रहाए जंहिं शहर खे या अल्लाह तूं पाण वधीक पसंदि थो करी। मक्को मुझी पसंद जो शहर आ, पर या अल्लाह जेको शहर तो रब्बुल आलमीन खे पसंद होजे, तो अल्लाह जी ज़ात के प्यारो होजे, या इलाहुल आलमीन मूंखे उन शहर में रहाए। तो दोस्तों यकीनन मुझे महबूबा का रहमत वाले हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे लाए रब्बे कायनात अज़्ज़ व जल पंहिंजे प्यारे लाए प्यारो शहर चूंडियो। इज़ल हबीब ला यख्तारु लि हबीबिही इल्ला मा हुवा अहब्बु व अकरमु इंदहु। यानी दोस्त पंहिंजे दोस्त लाइ प्यारी ऐं इज़्ज़त वारी शइ चूंडींदो आहे। हमेशा उसूल आहे त दोस्त दोस्त जे लाइ प्यारी शइ चूंडींदो आहे। त मुंहिंजो आका मदीने वारो ताजदार अल्लाह जो महबूब आहे ऐं रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब लाइ शहर बि सुहिणो ई चूंड फरमायो आहे। दोस्ताने गिरामी यकीनन शहर बि शान वारो त मुंहिंजो आका रहमत वारो हबीब बि शान वारो आहे। दोस्तों मदीनो पाक शान वारो आहे। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मक्के खां हिजरत करे मदीने पाक में रहण जो हुक्म ॾिनो ऐं कुदरत इलाही खेनि बातनी कमाल सां नवाजो। ही सभु जेके भी कमालात हुया उहे मुंहिंजे महबूब आका जा मदीने पाक में जलवे अफरोज़ थिया, ज़ाहिर थिया, इज़हार फरमायूं। अल्लाह पाक मदीने के तमाम फुतूहात व बरकात जी खान बनायो ऐं मदीने पाक जी मिट्टीअ खे संदन जिस्मे तहर सां मुशर्रफ करे क़यामत ताईं उहा ज़मीन मुबारक संदन वजूद मुबारक जी पाड़ेसरी हुजण जे करे इज़्ज़त शान ईमान वारी बणिजी वई। असां मोमिननि जी अम्मा
हजरत बीबी आयशा सिद्दीका रदी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी जॾहिं पाण महबूब करीम रेलत फरमाए संदन दफन करण जे लाइ सहाबे किराम में इख्तिलाफ थियो तॾहिं मौलाए कायनात हजरत अली अल मुर्तजा शेर खुदा फरमायो त अल्लाह ताला वटि रोज़े शरीफ का वधीक बरकत इज्जत ऐं फजीलत वारी भी का बि जाइ नाहे। हजरत अबू बकर सिद्दीक बि हैदर करार जी उन राय सां इत्तफ़ाक़ कयो। हैदर करार रदी अल्लाह ताला अन्हु मुझे महबूब जो प्यारो आ ऐं उन इहा ई ॻाल्हि कई त मदीनो 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 जिते मुझे महबूबा का दुनिया तां रेलत फरमाई आ उन जाइ खां वधीक बि जाइ शान वारी आहे ई न। मदीने पाक जूं फज़ीलतूं मुझे आका करीम उन शहर के पसंद फरमायो ऐं जॾहिं मुझा महबूब कई सफ़र खां वापसि ईंदा हुआ मदीने जे वेझो पंहिंजी चादर मुबारक कुल्हनि तां लाहे छॾींदा हुआ। सहाबे किराम पंहिंजा पहिराण क़मीसूं जिस्म तां हटाए छॾींदा हुआ। मुझे रहमत वारे हबीब फरमायो हाज़िही अरवाहुन तय्यबह यानी इहे हवाऊं जेके जिस्म खे लॻण थियूं मदीने जूं हवाऊं भी तमामु भलियूं आहिनि। रवायतुनि में ईअं बि ईंदो आहे जॾहिं मदीने पाक जी दज़ जंहिंखे पाण मिट्टी चऊं धूड़ चऊं उहा दज़ मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक चेहरे ते पवंदी हुई त उनखे साफ़ न कंदा हुआ ऐं फरमाईंदा हुआ त मदीने जी मिट्टी शिफ़ा आहे ऐं मदीने जो नालो शाफ़िया आहे यानी ही उहो शहर आहे जितां मुंहिंजा उम्मती शिफ़ा पाईंदा। ये वो दर है जहाँ शाह ने दुनिया सर झुकाते हैं उम्मीदें लेके आते हैं मुरादें लेके जाते हैं। दोस्ताने गिरामी मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मदीनो हो आज शहर खे शिरक जी पलीती खां पाक कयो वियो आहे। जेकॾहिं उहे माण्हू जादूअ सां गुमराह न थियनि त ही शिरक जी पलीती खां पाक आहे। मदीनो उहो मदीनो आहे जो मुझे महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंहिंजी उम्मत खे मदीने में रहण जी रग़बत ॾियारियाऊं हिर्स ॾियारियाऊं। ओ मुंहिंजा उम्मतियो दुनिया काइनात ख़ुदा जी आहे पर मूं मुस्तफ़ा जे मदीने में अची रहंदा कयो। ऐं मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मदीने में रहंदे जेकॾहिं अव्हां खे बीमारी का तकलीफ़ अची वई आहे को दुख पतो आहे को गम पतो आहे मुझे आका फरमायो मन सबर अला अज़ाहा व शिद्दतिहा कुन्तु लहू शहीदन औ शफीअन यौमल क़ियामा यानी जे मदीने जे दुख ऐं तकलीफ़ ते सब्र कयो त उन लाइ क़यामत जे ॾींहुं गवाह ऐं शफ़ाअत कंदड़ हूंदुसि। मदीने में कई नजदी फिरन पिया सलाम बि न पढ़ो हुजूर जे रोज़े ॾे मुंह करे दुआ बि न घुरो। हाणे आशिक जे लाइ त इहा तकलीफ़ आहे न आशिक बर्दाश्त न कंदो त मुंहिंजे महबूब नबी नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी बारगाह में बीही करे ही छा पिया चवनि पर मुंहिंजे आका फरमायो मदीनो मुंहिंजो आहे अव्हांखे केरु कुझु बि चवे थो अव्हां उन ते सब्र कयो।
ऐं उन सब्र जो बदिलो मां रसूलुल्लाह क़यामत जे ॾिहाड़े अव्हांखे ॾियारींदुसि ऐं उन जे बदिले में मां मुहम्मद करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अव्हांजी शिफ़ाअत कंदुसि। दोस्तान गिरामी, उलमा फरमाइनि था त सभिनी खां पहिरियां मुंहिंजे महबूबा का रहमत वारा हबीब जॾहिं शिफ़ाअत जो झंडो खणंदा, हशर ॾींहं हूंदा सवेरा जराणा, तनी में मुहम्मद परे खां सुञाणा। हशर ॾींहं हूंदा सवेरा जराणा, तनी में मोहम्मद परे खां सुञाणा। हूंदुसि छोटकारे जो झंडो हथनि में, जीअं गुल गुलाबी या सुहिणो गुलनि में। मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखनि में, जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलनि में। ओ डोला वन डुखनि जी का परवाह नाहे, ज़ईफ़नि जो ज़ामिन ॾींदो राह ठाहे। मुंहिंजो महबूब वेठो आहे, निदण को नाही, पर उन आका जे फरमान ते बि कुझु अमल कर। उन मुंहिंजे महबूब सां बि मुहब्बत जो इज़हार कर। पोइ ॾिस त मुंहिंजो महबूब आका तोखे कीअं थो रंग लाए। दोस्तान गिरामी, जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब खे शिफ़ाअत जो इज़्न ॾींदो त उन ॾिहाड़े शिफ़ाअत मुस्तफ़वी मिलंदी त पहिरियां पहिरियां मदीने वारा महबूब पंहिंजे शहर मदीने जे माण्हुनि जी शिफ़ाअत कंदा। उन खां पोइ बुज़ुर्गान दीन फरमायो आहे त मक्के पाक वारनि जी शिफ़ाअत फरमाईंदा। मक्के पाक वारनि खां पोइ ताइफ़ वारनि जी शिफ़ाअत फरमाईंदा। उन खां पोइ काइनात जे अंदरि जेकी बि मुंहिंजे महबूब आका जा उम्मती हूंदा, मुंहिंजा महबूब नबी नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उन सारी उम्मत जी शिफ़ाअत फरमाईंदा। दोस्तों, मुझे महबूबा का नबी नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जा उम्मतियो हज़रत सैयदना फारूक आज़म उमर फारूक दुआ घुरंदा हुआ, अल्लाहुम्मा रज़ुक़नी शहादतन फ़ी सबीलिक वजअल मौती फ़ी बलद रसूलिक। या इलाहुल आलमीन, मूंखे पंहिंजी राह में शहादत नसीब फरमा ऐं मुंहिंजो मौत पंहिंजे रसूल जे शहर में फरमाए। दोस्तान गिरामी, मसलक जा चार इमाम, उन्हनि मंझां हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह फ़र्ज़ी हज खां सवा कॾहिं बि ॿियो हज न कयो। माण्हुनि चयो, ओ सुहिणा इमाम मालिक, कहिड़ो राज़ आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे जो अव्हां हज ते नथा वञो? साईं फरमाईंदा हुआ, इन जे करे हज ते नथो वञा त मतां सफ़र में मरी वञा, मौत अची वञे। मां चाहियां थो त मुंहिंजो मौत अचे त मदीने में अचे, मरां त मदीने में मरां, मुस्तफ़ा करीम जे दरवाज़े ते दम ॾियां। इहा मुंहिंजी हसरत आहे। इन जे करे हिकिड़ो ई हज खोड़ा, बाक़ी मौजा हज़ार खां हज महबूब जे दीदार में पिया थियनि। दोस्तान गिरामी, हदीसुनि में ईंदो आहे
मुझे महबूबा का मदीने वाले साईं फरमायो अल मदीनत तुफ़ी खुबसर रिजाल कमायुन फिल कईर खुबसल हदीद। मुझे आका फरमायो मदीनो पाक माण्हुनि जी गदलाण खे ईअं साफ़ कंदो आ जियां बाग जी बठी लोह जी कट खे ख़त्म कंदी आ। मदीने में पहुंचण ई वड़ी खुश नसीबी आ। हबीबे पाक वट घड़ियों गुजारण खुश नसीबी आ। नबी जे सोने रोज़े ना निहारण खुश नसीबी आ। खुश नसीब आहिनि खुश किस्मत आहिनि जेके मुंहिंजे महबूब मदीने वारे आका जे महबूब शहर मदीने में वञनि था। बुखारी शरीफ में हदीस आ इन्नहा तुनफिज़ ज़ुनूब कमा युनफ़िल कईर हबसल फिद्दह। मुझे आका फरमायो मदीनो गुनाहनि जी गदलाण खे ईअं ख़त्म कंदो आ जियां चांदीअ जी मेर खे बठी साफ़ कंदी आ। चांदी मेरी थी वेंदी आहे न त सोनारा उन खे बाग में विझंदा आहिनि। जॾहिं उन खे पचाईंदा आहिनि त उहा चांदी सालिम रहंदी आहे पर उन जी मेर ऐं गदलाण सड़ी वेंदी आहे। हिकु रवायत में आहे त हिकु अहराबी शख़्स नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इन ॻाल्हि ते बैयत कई मुंहिंजा महबूब मां ईमान आणियां थो ऐं बैयत कयां थो त मदीने में रहंदुसि। इत्तफ़ाक़ अहिड़ो थियो जो बैयत करण खां पोइ ॿिए ॾिहाड़े ते बीमार थी पियो। अर्ज़ कई मुंहिंजा महबूब मूंखे इजाज़त ॾियो त मां पंहिंजे माइटनि ॾांहुं पंहिंजे शहर पंहिंजे ॻोठ मोटी वञा। मुंहिंजे महबूब फरमायो तो न ॿुधो त इन खां तुनफ़िज़ ज़ुनूब कमा युनफ़िल कईर ख़बसल फिद्दह। मदीनो गुनाहनि जी गदलाण खे ईअं ख़त्म कंदो आहे जीअं चांदीअ जी मेर खे बठी साफ़ कंदी आहे। ये बीमारी तुझी बीमारी ना है तकलीफ़ ना है पर जेकॾहिं इन ते सब्र कंदे त मां रब्बुल आलमीन खां तोखे आला अजर वठी ॾींदुसि। दोस्तो मुझे महबूब आका रहमत वारे हबीब मदीने जे मीर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जो शहर अज़मत वारो आ बरकत वारो आ। हिकु ॾिहाड़े मुंहिंजे आका मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अल्लाह जी दरबार में हथड़ा खया। हथड़ा खणी दुआ घुरियऊं अल्लाहुम्मा बारिक लना फी मदीनतिना व बारिक लना फी साइना व बारिक लना फी मुद्दिना। अल्लाहुम्मा इन्न इब्राहीम अलैहिस्सलाम अब्दुका व खलीलुका व नबियुका व इन्नी अब्दुका व नबियुका व इन्नहु दाक लिमक्कत व अना अदऊक लिल मदीनति बिमिस्लि मा दाक लिमक्कत व मस्लिही माहू। मुझे महबूब दुआ घुरी और रब्बुल आलमीन असांजे मदीने में बरकत फरमा। असांजी माप असांजी तौर असांजे थावन असांजे उज़ारन में बरकत फरमा। ए मुंहिंजा पालनहार बेशक हज़रत इब्राहीम तुंहिंजो बानो तुंहिंजो दोस्त ऐं नबी हो ऐं मां बि तुंहिंजो बानो तुंहिंजो नबी आहियां। हुन मके लाइ दुआ घुरी हुई या अल्लाह मां तोखां पंहिंजे मदीने लाइ दुआ थो घुरां। हुज़ूर फरमायो या अल्लाह
तुझे खलील तुझे मक्के जी अज़मत लाए दुआओं घुरियो हो, लेकिन मां महबूब मुस्तफ़ा करीम तो जो हबीब आए हाँ। कलीम को खलील लेकिन घड़ई हबीब न होंदा, नसीब था मुझे आका जाहिया तैजा नसीब न होंदा। मुझा मौला मुझे ॾाढे इब्राहिम तो खां मक्के जे बरकतुन ले दुआऊं घुरियो हो। या रब्बुल आलमीन मां पंहिंजे शहर मदीने ले दुआ थो घुरां। दोस्तों, मौला अली शेरे जले हक जो वली सोनो मौला अली तो फरमाए त हिकु दफ़ो असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुआसूं। इन दौरान मुंहिंजा आका मक़ाम हुर्रा जिते सअद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु अन्हु रहंदो हो उन हंध तशरीफ़ वठी आया ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाणी तलब फरमायो। वुज़ू करे काबतुल्लाह ॾांहुं मुंहुं करे दुआ घुरियो। या इलाहुल आलमीन, हज़रत इब्राहिम तुंहिंजो दोस्त तुंहिंजो खलील तुंहिंजो बानो उन तो खां मक्के वारनि जे लाइ ख़ैर ऐं बरकत जी दुआ घुरी। या अल्लाह मां बि तुंहिंजो बानो ऐं रसूल हाँ, मां तो खां मदीने जी दुआ थो घुरां। ही सोनो हज़रत अली थो फरमाए त मां हुज़ूर सां गॾु हुयुसि मक़ाम हुर्रा जी जाइ ते। मुंहिंजे महबूब आका दुआ घुरी, या अल्लाह तो मक्के पाक के शान वारो बनायो आ। उन जे शान मान मकाम मर्तबे जूं दुआऊं मुझे ॾाढे इब्राहिम तुझे खलील नबी घुरियो हुयो। या इलाहुल आलमीन, मां तुझो हबीब तोखां मदीने ले दुआ थो घुरां त या इलाहुल आलमीन मक्के जी भेट में मदीने में ॿीड़ियूं बरकतों अता फरमाए। मक्के पाक लाइ तुझे खलील तोखां दुआ घुरी, मां हबीब तो चवां या अल्लाह मक्के पाक जे मुक़ाबले में मुझे मदीने पाक खे ॿीड़ियूं बरकतूं अता फरमाए। यकीनन मुझे उन आका महबूब जूं दुआऊं कबूल आहिनि। यकीनन उन मुस्तफ़ा करीम जे सदके में मक्के पाक में बे अज़मत आ त मदीनो भी बरकत वारो आहे। दोस्तान गिरामी, कई रवायतों हदीसों मुझे महबूबा का रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त मदीनो हुआ त शान वारो आ, मान वारो आ, मकाम मर्तबे वारो आ, पर मदीने जी मिट्टी बीमारन जे लाइ शिफा है। खाक शिफा। अगे वेचारा हाजी सगोरा खणी ईंदा हा, हाणे जॾहिं खां नज दिन इंतज़ाम संभालियो आ त उन खाके शिफा वारी पूरी जगह जंहिंजे लाइ हुज़ूर फरमायो हो ही शिफा वारी मिट्टी आ, उनखे 12 ॼारियूं ॾेई बंदि करे गंद किचरो ऐं गटर जा नाला उन में उछलाए छॾिया अथनि। चई माण्हू शिरक था कनि। अल्लाह जो रसूल अल्लाह जो हबीब फरमाए त ही मिट्टी अज़मत वारी आ। मुझे आका फरमायो को कोढ़ जो मरीज़ हुजे, बग जो मरीज़ हुजे, मुझे हिन शहर मदीने जी मिट्टी खणी उन जे जिस्म खे लगायो, पाणीअ में विझी पियारियो। मां मुस्तफ़ा करीम तो चवां उनखे मदीने जी मिट्टीअ मां भी शिफा मिले वेंदे। दोस्तों, शेख मुजद्दिदीन फ़िरोज़ाबादी फरमायो तो उन पाक मिट्टीअ जो ख़ुदि मूं तजुर्बो कयो। मुंहिंजो हिकु नौकर 1 साल बुखार में मुब्तला हो,
ऐं बुखार न पे छॾियो। कई हाज़िक हकीम डॉक्टर उन जो इलाज करे चुका, लेकिन रवायत जो साम्हूं आहे त मूं मदीने जी मिट्टी खणी उनखे हिकु ॿ टिनि ॾिहाड़नि ताईं पाणीअ में पीआरी, जेको बुखार हिकु साल ताईं उनखे न पियो छॾे, सो बुखार त छॾे वियुसि पर वरी ज़िंदगी में कॾहिं बीमार न थियो। बुखारी शरीफ़ ऐं मुस्लिम में हदीस आहे त जेको शख्स, छो त हुज़ूर रहमत वारे हबीब मदीने पाक जो मदनी मेवो आहे खजूर, कत्तल। मुझे महबूब आका रहमत वारे हबीब जा उम्मतियो, अज भी उन अरब जो रवाज आ त पंहिंजे दस्तरखान ते भली तरह तरह ताम हुजन पर खजूर कत्तल ज़रूर रखंदा। आका फरमायो त जंहिं हर घर जे अंदर कत्तल हुजण ज़रूरी आहे, खजूर जो हुजण ज़रूरी आहे, उन घर में कॾहिं बि सुञाई न ईंदी जंहिं घर में हमेशह कत्तल पियल हूंदी। खजूर कत्तल मुझे आका फरमायो त मुझे हर उम्मती जे घर में हुजण खपे। मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी हदीस पियो मांखे ॿुधायां, मुस्लिम ऐं बुखारी जी हदीस। मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त मुझे मदीने जी खजूर अजवा जेको 7 गणियूं नेराने खाईंदो, मां मुस्तफ़ा करीम तो चवां त उन ते कॾहिं बि को ज़हर असर न कंदो, न जादू असर कंदो। अजवा खजूर मदीना जो मेवो। मुझे आका फरमायो जेको नेराने 7 गणियूं खाए थो उनखे न ज़हर असर कंदो, न उनखे का बीमारी लगंदी। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा उम्मुल मोमिनीन वटि जेकी माण्हू ईंदा हुआ, अम्मा फिलाणे मर्ज़ जो बीमार आहे, फिलाणे मर्ज़ जो बीमार आहे, अम्मा फरमाईंदी ही छो आज़िक हकीम ॾे था वञो, मुंहिंजे घर में मुंहिंजे महबूब आका कत्तल रखी आहे, ही अजवा जूं गड़ियूं खारायो। अम्मा फरमाए थी त मुस्तफ़ा करीम जे उन फरमा तहत मां अजवा जूं गड़ियूं ॾींदी वेंदी हुयसि, उन्हनि खे शिफ़ा मिलंदी वेंदी हुई। इहो ई सबबु हो जो मुझे आका रहमत वारे हबीब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजवा के पसंद फरमायो। कई कत्तल जा मदीने में क़िस्म आहिनि, उन्हनि में हिकिड़ो क़िस्म सेहानी बि आहे। सेहानी खजूर उहा कीअं? दोस्तान गिरामी तारीख़ कबीर वारे 129 क़िस्म ॼाण आया आहिनि त मदीने में महबूब जे सदके कत्तल जा 129 क़िस्म आहिनि, ऐं उन मां अजवा जो मक़ाम ऐं मर्तबो मूं अव्हांखे ॿुधायो। पर सेहानी हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु रवायत थो करे त हिकु ॾिहाड़े नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मदीने जे बाग़नि में निकिरी विया। सोणे हबीब सां गॾु मौला अली बि हुयो। हुज़ूर ऐं हज़रत अली मुर्तज़ा बई मदीने जे बाग़नि में हा। मुझे महबूब आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा उम्मतियो हज़रत जाबिर तो फरमाए त हिकु खजीअ जे वण वटां लंघिया, आवाज़ आयो हाज़ा मुहम्मदुन सय्यिदुल अंबिया व हाज़ा अली सय्यिदुल औलिया अबुल अइम्मतित ताहिरीन। खजीअ ॻाल्हायो। खजीअ चयो त हिकिड़ो अल्लाह जो रसूल पैगंबरनि जो सरदार मुहम्मदुर रसूलुल्लाह आहे त ॿियो औलिया जो सरदार अलीउल मुर्तज़ा आहे ऐं आले अतहार जो बाबो आहे। पोइ जॾहिं मुंहिंजा महबूब आका वरी ॿी खजीअ वटां मदीने जे बाग़ में लंघिया, सहाबी तो फरमाए उन्हें ॿी खजीअ बि ॻाल्हायो। खजीअ मां आवाज़ आयो हाज़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह
है वहाज़ा अलियुन सैफुल्लाह है। ही हिकड़ो अल्लाह जो मुहम्मद मुस्तफ़ा रसूलुल्लाह त सोनो अली अल्लाह जी तलवारा। खजू भी सुञाण दियो हुयो त ही अल्लाह जो नबी आ, वण भी सुञाणदा का त अल्लाह जो रसूल आ। वणन खे भी ख़बर हुई त अली औलिया जो इमाम आ, आले अतहार जो बाबो आ। त यकीनन ही उन आका मदीने वारे साईं